अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में था सभी प्यारी प्यारनि खे भली कार। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। हाणे चाकर ख़ान जेको अकबर ख़ान जे घर में घिरियो, उतां सोणी खे वठी हलियो वियो ऐं अकबर ख़ान जी इहा बेइज़ती आहे। अकबर ख़ान तॾहिं जाबर ऐं कासिम खे पटियूं पढ़ाए थो त मूंसां गॾिजो त चाकर ख़ान जे ॻोठ हलूं ऐं ढींगो ढेरी कयूं। इन में जेको आहे हू त इहो ई चाहिनि पिया जाबर ऐं कासिम ईअं थिए त इन खे जहिड़े मिलायूं त असांजी जान छुटे। हाणे इहे गॾिजी करे अकबर ख़ान जे या चाकर ख़ान जे ॻोठ जे हमले जी तयारी कंदा ऐं जाबर शैतानगिरी पूरी कंदो ऐं अकबर ख़ान खे इन शइ जी ख़बर ई कोन आहे त मूंखे हिन जहिड़े में हिन मसइलनि में इन ई मूंखे जाबर फसायो आहे। ऐं ज़बरदस्त ड्रामे हाणे रुख कयो आहे, बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। चाकर ख़ान जो इहो एक्शन जेको हुयो ज़बरदस्त हो ॾेखारियो वियो पोएं एपिसोड में जेको तव्हां ॾिठो। तव्हांखे कहिड़ो सीन सुठो लॻो कमेंट सेक्शन जे ज़रिए लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।